नाज़रीन, गंबट में एवर शाइन ग्रुप ऑफ कॉलेज में सिंधी सकाफ़त के उजागर करण लाइ शानदार तकरीब मुनक़िद की हुई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सिराज अब्बासी। जी बिल्कुल, सिंध जी सकाफ़त के उजागर करण लाइ गंबट जे स्कूल एवर शाइन कॉलेज जेको आहे सो सिंध जो सकाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। वधीक चयो त हिते मौजूदु शागिर्दनि, उस्तादनि ऐं आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल चवंदी आहियां त मूंखे कंहिं बि अहिड़ो असां स्कूल में तक़रीबन फंक्शन्स मल्हाईंदा आहियूं, तक़रीबन असांजे हिते थींदा आहिनि, पर मूंखे कंहिं में बि एतिरी ख़ुशी न थींदी आहे जेका मूंखे सिंधी कल्चर जॾहिं असां मल्हाईंदा आहियूं, छो त असांजो सिंध सां दिलि ऐं खून जो रिश्तो आहे। त मां चवंदी आहियां त हमेशह इहो मल्हाइणु घुरिजे ऐं इन सां तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। असां तक़रीर कंदा आहियूं, मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा आहिनि, टेबलोस थींदा आहिनि, जंहिंसां थोरो असांजो शऊर बि ईंदो आहे ॿारनि में त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे करणु घुरिजे। कुझु पॉज़िटिव शयूं ॾेखारींदा आहियूं, कुझु नेगेटिव, जंहिंजी वजह सां असां माण्हुनि खे इहो बि ॾेखारींदा आहियूं त असांजी सिंध में हे शयूं आहिनि ऐं असांजी सिंध तमामु घणी ख़ूबसूरत आहे ऐं असांखे तालीम सां इन सिंध खे रोशन करणु घुरिजे। असां पंहिंजे कॉलेज जे शागिर्दनि खे इहो तासिर था ॾियूं, इहो रोशनास था करायूं त ज़िंद क़ौमुनि खे पंहिंजी ॿोली हूंदी आहे, पंहिंजी धरती हूंदी आहे, पंहिंजी सकाफ़त हूंदी आहे। इन हवाले सां उन्हनि खे आगाही ॾिनी थी वञे। इदारे जे अंदरि मुख़्तलिफ़ शागिर्दनि मुख़्तलिफ़ स्टार्स लॻाया आहिनि। कल्चर हूंदो आहे ईअं असां सिंध जो बि पंहिंजो कल्चर आहे। असां हर दफ़े सिंध सकाफ़त अहिड़े सुठे तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं ऐं असां इलाही इंजॉय कंदा आहियूं। सिंधी ॿोलीअ जो ॾियारो आहे ऐं सिंधी क़ौम जो ॾियारो आहे। अॼु असांखे त मूंखे त ईअं थो लॻे त ॼण हीअ सकाफ़त ॾियार सां गॾोगॾु ॼण असांजे लाइ ईद जो ॾींहुं बि आहे ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी त ॿारनि पंहिंजूं टेबलोस, तक़रीरूं ऐं लोकगीत ऐं जेके आहिनि से ॿिया प्रोग्राम जेके आहिनि से तब्दीलनि। असां 5000 साल खां बि अॻु जा आहियूं। मुंहिंजो दड़ो जेकॾहिं असांजो हुयो त मुंहिंजो दड़ो बि सिंधु दरिया जे करे ई आबाद थियो हुयो। अहिड़ा सकाफ़त ॾियारा मल्हाईंदी रहंदी। अॼोको ॾींहुं असांजी सिंध कल्चर लाइ बहितरीनु ॾियारो, बहितरीनु प्रोग्राम हिते मैनेज कयो वियो आहे ऐं असांखे अहिड़ा प्रोग्राम हिते रखणु घुरिजनि, पंहिंजे कल्चर खे उजागर करणु घुरिजे। सिंधी कल्चर में अजरक टोपीअ लाइ ऐं सिंधी ॿोलीअ खे उजागर करण लाइ असांखे भरपूर कोशिशूं वठणु घुरिजनि। असांजी सिंध धरती तमामु ज़रख़ेज़ आहे, उन धरतीअ खे आबाद शाद रखण लाइ असांखे हर तरीक़े सां प्रोग्राम करणु घुरिजनि। ईंदड़ नसुल आहे उनखे बि ॿुधाइनि त सिंधी सकाफ़त छा आहे। सिंधी सकाफ़त ॾिसो था अॼु जेके सिंधी सकाफ़त में स्टार लॻाया विया आहिनि, टेबलोस बि पेश कया विया आहिनि ऐं सिंधी सकाफ़त, सिंधी हिकु असांजी क़ौमी ॿोली आहे जेकी सॼी सिंध, पूरी दुनिया असांजी सिंध खे लाइक करे रही। पूरी दुनिया जेकी आहे सिंधी टोपी अजरक पाए थी, उनखे लाइक करे थी। प्रोग्राम में मौजूदु तव्हां शागिर्दनि ऐं उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हुयो त सिंध जी सकाफ़त असांजी क़दीमी सकाफ़त आहे, उनखे उजागर करण लाइ असां हर साल ही प्रोग्राम मुनक़िद कंदा आहियूं ऐं कंदा रहंदासीं। कैमरा टीम सां गॾु सिराज अब्बासी, ऑनलाइन इंडस्ट्री गंबट।